हुजनि तव्हांजा सभु रेस्ट ॾींदासीं त पोइ तव्हांजो सही वाइदो काॾे वियो उहे वाइदा ईअं कंदा कयो जीअं वाइदा पूरा बि थियनि अहिड़ा कूड़ा वाइदा करणु सुठो कोन थो लॻे तव्हां जहिड़े मौजूद माण्हुनि खे इहो जुगाए नथो हीअ पोरियत तव्हांजे अॻियां ॾींहुं राति हिकु करे कमु कनि था त छा हिननि पोरियतनि खे तव्हां चवंदा आहिनि त पघर खां अॻु में उनखे उजरो ॾियणु खपे जेको मज़दूरी करे थो उनखे उनखां पघर पाइण खां अॻु में उजरो ॾियो त हीअ पोरियत तव्हां सां सही ॿाह मिली थी तव्हां जे इदारे खे सुजागर कंदा था वधनि गुलो गुलज़ार कंदा था वधनि पटे वारो पंहिंजी टाइम ते ड्यूटी थो करे चौकीदार पंहिंजी टाइम ते ड्यूटी थो करे माली पंहिंजी टाइम ते ड्यूटी थो करे ड्राइवर पंहिंजी टाइम ते ड्यूटी थो करे त पोइ उनखे उजरो बि पूरे टाइम ते ॾियो उहो तव्हांजो मसइलो आहे जंहिं पोस्ट ते तव्हां वेठा आहियो वाइस चांसलर जो मसइलो आहे त हिन पोरियतनि खां जेको मां कमु थो वठां त उन्हनि खे पघार मुंहिंजो ॾियणु हक़ आहे न की हिननि जो तव्हां बजट कीअं था वठो इहो तव्हांजो राइट आहे हिन दौर में असां वटि खोड़ सारा वाइस चांसलर आया छा बलोच साहिबु छा रड़ न कंदो हुयो छा अलीबख्श साहिबु रड़ न कंदो हुयो जॾहिं बि जंहिं कम जे लाइ वेंदा हुआसीं हू चवंदो था बजट कान्हे का चवंदो था पैसा कोन्हनि के चवंदो था असां वटि बजट मथां खां ग्रांट कान थी अचे बाबा बजट का बि कान ईंदी हुन वटि पर तव्हां जूं के बि शयूं कॾहिं बि कंहिं वाइस चांसलर बंदि न कयूं जेके बंदि कयूं हिन वाइस चांसलर बंदि कयूं